लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि जनाब सीनियर सहाफ़ी जनाब सोहेल सांगी साहब। सोहेल सांगी साहब सां असांजो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कॾहिं हिकु कॾहिं ॿ किस्तनि जेतिरो मवाद मिले थो, कुझु असांजो निभाग आहे, कुझु हुन जूं मसरूफ़ियतूं आहिनि। सो अॼु वरी हुनखे असां पकिड़े सोघो कयो आहे, हुनजी महिरबानी आहे, असांखे टाइम ॾिनो अथसि। असां बि चाहियूं था त तारीख़ मुख़्तलिफ़ नज़रनि सां जीअं ॾिठी वञे थी, उहा मुख़्तलिफ़ ज़ुबाननि सां कीअं ॻाल्हाई वञे थी, उहा सभु अव्हां जे अॻियां पेश कजे। सोहेल साहब अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी। गुज़िरियल किस्त खां पोइ असां इन ते पहुतासीं त अव्हांखे पार्टी चयो त स्टूडेंट्स वारो महाज़ तव्हां संभालियो ऐं इन विच में बंगाल वारो ऑपरेशन शुरू थी वियो यहया ख़ान जे दौर में। हाणे उन दौर जी थोरी अकासी कयो त उते छा छा हुयो उन दौर में? ॾिसो, बंगाल में ऑपरेशन शुरू थियो त उते वॾे पैमाने ते जेके बि एक्टिविस्ट हुया, दानश्वर हुया ऐं सियासी लीडर बि हुया, जेको हथु आयो उन्हनि खे मारियऊं, उहो सॼो थियो। ऐं गैर सरकारी जेके तंज़ीमूं हुयूं, अलबदर, शम्स वग़ैरह, इहे थियूं। उहो त वॾो हुन पासे जो किसो आहे। ऐं हिते वारो पार्ट जेको आहे उन में हिते पूरी तरह सां मतिलबु त ॿ शयूं मुख्य थियूं। हिकिड़ो त इहो थियो त कुझु जेके असांजा पॉलिटिकल इलीट जंहिंखे चऊं, उन खे इहो हो त भई जेकॾहिं बंगाल वञे थो त उनखां पोइ हिते पीपल्स पार्टी आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो असांखे हिते को न को पावर में हिसोपति मिलंदो, त उहो इन में रहिया। ॿियो जेको पार्ट हुयो उहो ओतिरो ई, बल्कि उन खां वधीक हुयो, उहो हो डप जो, मतिलबु त मुख़्तलिफ़ जेके हुकूमत जा रवैया हुया या बंगाल में जेके शयूं थियूं उहे रिपोर्ट पे थियूं त हिते हिकिड़ो वॾो ॾहकाव जंहिंखे चइजे, उहा सिचुएशन उन चङनि भलनि खे मतिलबु त माठ कराए छॾियो। त उहे जेकॾहिं मतिलबु त वली ख़ान जो ऐं बिज़ंजे जो कुझु ॿियनि माण्हुनि जो मतिलबु बयानु त आयो हूंदो, पर अमली तरह सां एॾे स्ट्रांग तरीक़े सां उहे शयूं न हुयूं त भई कंडेमनेशन कजे इहो त तव्हां जेको आहे सो इहो मुल्क विञायो पिया ऐं इहो ग़लति कयो आहे। त इहो सॼो हिकिड़ो माहौल हुयो। सो मसो हाणे पीपल्स पार्टी ज़ाहिर ते हिते पंहिंजे ॿिनि सूबनि में त अक्सरियत सां बीठी हुई ऐं उन पोयां माण्हुनि जी सपोर्ट बि हुई, पर पंजाब में छाकाणि जो सिंध खां वधीक हुन वटि सीटूं बि हुयूं ऐं हिकिड़ी सपोर्ट हुई, त पंजाब जो जेको माण्हू आहे उहो एंटी इंडियनिज़म इन जे करे ऐं बंगाल सां जेको जहिड़ो उन जे करे उहो उनजे ख़िलाफ़ पे बीठो। त माना मां कत थो कयां, उन दौर में तासिर इहो बीहारे वियो आहे असांजे हिन पाकिस्तान में त ॼण त बंगाली इंडिया जे वेझो आहिनि। हा, इहो आहे। ऐं पंजाब जीअं त कन्वेंशनली एंटी इंडिया रहियो आहे कश्मीर ऐं ॿियनि इशूज़ ते, त उन्हनि इहा बंगालियुनि वारी जेका बि जिदोजहद आहे उहा इंडिया जी जिदोजहद सम्झी। हिकिड़ो पार्ट त उहो आहे, पर ॿियो हुनजो इहो बि आहे त बंगाल खे जेकॾहिं कुझु मिले पियो त उन जो मतिलबु इहो आहे त पंजाब जी बालादस्ती ख़तमु थी थिए। त इहो त एक्चुअली बंगाल जी जेका जिदोजहद हुई, जेका शुरू अलॻि नथा थियनि, हा, त हू वॾा हुआ। हा, त उहो त असल में जहिड़ो पंजाब जी बालादस्ती जे ख़िलाफ़ ई जिदोजहद हुई न, त पोइ हुननि प्लस जेको इहो एंटी इंडियन एलिमेंट मिलाए ऐं उहो हुन में ज़ाइक़ो विझी जेको बि उन्हनि कयो। उते तव्हांखे यादि हूंदो त हबीब जालिब ऐं अहमद सलीम वारनि जेको जुलूस कढियो, उन्हनि खे मारकुट थी वग़ैरह वग़ैरह, त उहो हुयो। त हिते सिंध में मतिलबु त जेको जंहिंखे चइजनि त अकेलो आवाज़, उन तौर ते ॼाम हिकिड़ो बयानु जारी कयो जेको मुख़्तलिफ़ मीडिया ते बि वियो ऐं हिते पाण वटि जेको आहे सो उनखे पोइ हैंडबिल बणाए सॼी सिंध में डिस्ट्रीब्यूट कयो वियो। त उहो हिकिड़ो थियो। ऐं हिते जेका सूरत हाल हुई उहा आई त ख़ुदि मतिलबु त पार्टी जे अंदरि बि, मतिलबु कम्युनिस्ट पार्टी जे अंदरि जेके बि हुनजा फ्रेंड्स हुया उते बि, ऐं प्लस इहो जेको पाण वटि पॉलिटिकल जेके बि दोस्त हुया
उन्हनि में बि हिकिड़ो ॾाढो जेको आहे सो हिकिड़ी डप वारी सूरत हाल, ॾहका वारी सूरत हाल, त भई इहो ई थी सघे थो। उन मूंखे ॿ टे उनजा जंहिंखे मां अंग्रेज़ी में चवां फस्ट हैंड एक्सपीरियंस उहे थिया। जाम बयानु ॾिनई, पोइ अंडरग्राउंड थी वियो सॼो उहो। त मूंखे जाम सां गॾु 2-3 दफ़ा सिंध जे ट्रेवल करण जो मौक़ो मिलियो ऐं मुख़्तलिफ़ जेके बि पंहिंजा पॉलिटिकल लीडर्स हुया उहे या इंटेलेक्चुअल्स हुया, एक्टिविस्ट हुया, उन्हनि सां मिलण जो मौक़ो मिलियो। त उन में शयूं थियूं। साईं जीएम सैयद बि त इन पोज़ीशन में न हो, उनखे बि इहो ई डपु हो त भई असां हिते कुझु कंदासीं त ही उन्हनि खे छॾे असांखे बि हिते मारींदा ऐं इन में असांजो को फ़ाइदो कोन्हे। फ़िलहालु असांखे का बि चुरपुर अहिड़ी का न करणु खपे। साईं सां जॾहिं मिलियासीं त पहिरियों दफ़ो जॾहिं मिलियासीं आउं हुउसि, जाम हुउसि, त इहो मतिलबु बसि गॾु वेठा हुआसीं कलाकु ॾेढ खनि, उनखां पोइ जाम साईं अलॻि वेठा, पोइ वरी साईं आयो, असां गॾु वेठा हुआसीं। त उन में जेका बि कचहरी थी त उन में इहो हुयो त उन साईं जो ख़्यालु हो त इहो एडवेंचर आहे, इहो कंदासीं। त जाम जो बि जेको आर्गूमेंट हो ऐं मूं बि थोरो घणो ॻाल्हाए पई, ज़ाहिर त असीं नंढड़ा कारकुन हुआसीं। त उन में इहो त भई इहो असीं जेकॾहिं हिते जे इहो माण्हुनि में हौसलो न ॾींदासीं ऐं पाकिस्तान जे हिन पासे खां, त पोइ हिननि जो जेको ऑपरेशन कनि पिया इन्हनि जो वधीक मन वधंदो ऐं हू अकेला थी वेंदा। ऐं असां जॾहिं इहो सॼी ॻाल्हि करियूं था त उन में असांखे उन सां गॾु बीहणु खपे। पोइ जेतिरो बि आवाज़ु आहे, ऐं ज़रूरी कोन्हे त असीं को अहिड़ी का स्ट्रांग नथा करियूं त को न को फॉर्म त हुजे न हुनजो। साॻिए तरीक़े सां मूंखे यादि आहे जेको कंहिं चयो बि आहे त हिकिड़ो दोस्तनि जो वफ़द जंहिंमें सखर जा दोस्त हुया, शमसुद्दीन शाह हो, हसन हमीदी हुयो, ॿिया बि कुझु दोस्त हुया, शाहिद फैज़ गांगुरो बि। त इहे शेख साहिब सां मिलिया, शेख अयाज़ साहिब सां। शेख साहिब तॾहिं सखर में हो। त उनखे चयूं त भई तव्हां जेको आहे सो इन में पाण इन ते हिकिड़ो हल्को फुल्को ई मुज़ाहिरो करियूं था, एहतिजाज करियूं था। त उहो शेख साहिबु उन ते कोन आयो ऐं चयूं त इहो तव्हां जेको आहे सो माराइण जी ॻाल्हि था करियो। अच्छा, उनखां अॻु में 2 वाक़िया ॾाढा अहम थी विया, इम्पॉर्टेंट थी विया। हिकिड़ो इहो थियो त भई पाण वटि जेको हाणे मेरान यूनिवर्सिटी आहे तॾहिं मेरान कॉलेज हो, त हिन कॉलेज में मतिलबु त शागिर्दनि हिकिड़ो वॾो एहतिजाज कयो बंगाल जी हिमायत में। ॿियो जेको हिननि कयो उहो इहो कयो त हिननि खे डपु हो इंटेलेक्चुअल जो, सिंधी इंटेलेक्चुअल जो, छो त एंटी वन्यूं मूवमेंट जेका शुरू में उथारी उहो त हिते जे अदीबनि दानिश्वरनि हिननि उथारी। त हिननि हुते सिंध यूनिवर्सिटी जा 20 खनि टीचर्स गिरफ़्तार कया, जंहिंमें अलाना साहिबु हो ऐं गुलाम अली अलाना हा गिरफ़्तार थियो। हा हा अच्छा, अलाना साहिबु बल्कि हुन ते हिकिड़ो नंढिड़ो किताबु को लिखियो अथसि इन पंहिंजे इन पीरियड ते। मुंहिंजे ख़्याल में हुन नालो निंगी कूक क्लब मां, आई होप सो इन टाइप जो आहे। त उहो बि बहरहाल लिखियो। त उहो हिकिड़ो पार्ट रहियो। ऐं ॿिया बि इलाही नाला, मूंखे हींअर ख़ालिद शहीद कुझु नालो हो, ॿिया बि हुया। बहरहाल त हीउ हिकिड़ो थी चुको हुयो। त हीअ हिकिड़ी ओवरऑल हुई सिचुएशन। ऐं इन सिचुएशन में ख़ुदि इन जा इफेक्ट पार्टी जे माण्हुनि ते बि पिया, जेके फोर फ्रंट ते हुआ या जंहिंखे असीं हू चवंदा आहिनि मास फ्रंट ते हुया। मास फ्रंट ते हुया स्टूडेंट विंग वधीक स्ट्रांग हुई ऐं उहो इन जे करे बि जो जेको सिंधी लिस्टुनि वारी तहरीक पाण वटि हली हुई, उन जो अलाए पाण ज़िक्र कयोसीं, वोटर लिस्टूं सिंधी में छपायो हा, तहरीक जेका हली इन ते पाण गुज़िरियल पार्ट में अलाए ॻाल्हाए न ॻाल्हाए, पर इहो वॾी तहरीक हुई, इन ते अॻिते पाण ॻाल्हाईंदासीं। त हुन जे करे ॾाढो हू फोर फ्रंट ते हुआ। त मेहर हुसैन शाह ऐं पंहिंजो मीर थेबो ख़ासि तरह सां उनखे लीड पिया कनि। मेहर हुसैन शाह सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो सदर हो ऐं मीर थेबो जनरल सेक्रेटरी हो। त हीअ थोरो गैर फ़ाल थी पिया।
गैरफाल न वोटर लिस्टूं सिंधी में छपायो उहो धार आहे। उहो धार आहे, उहो उनखां अॻु में थी चुको। ही छाजा अॻुवाण आहिनि SNSF जा। SNSF जा उहो त जॾहिं अञा यही आहे इलेक्शन अनाउंस कई तॾहिं जी ॻाल्हि। ही जेको पाण पोस्ट इलेक्शन सीनरियो पिया ॻाल्हायूं उन में वरी ही मायूस थिया। वोटर लिस्ट मां मायूस न न न न ही इलेक्शन खां पोइ। इलेक्शन खां पोइ जेका सिचुएशन बि डप जी सूरत हाल हुई उन में जेको तव्हां ॿुधायो पिया सॼो उन में ही बि पासाइता थी विया। हा ही बि पासाइता थी विया ऐं उन में मतिलबु त पोइ पार्टी मूंखे चयो त भई हाणे पहिरीं त मूंखे चयो त दुकान हलाए, पोइ ॿुधायूं त हाणे जाम सां गॾु जेको आहे सो उन सां तूं अटैच आहीं, राब्ते में रहो। जेको आम ॿोली में असीं चवंदा आहियूं त इहो कोरियर वारो पार्टी ॿोली में जेको थींदो आहे त उहो तूं कमु कर ऐं पोइ मैसेंजर उनजो एग्ज़ैक्ट वर्ड कोरियर ई आहे। हा त उहो थिए ऐं पोइ चयो त हीअ सॼी सूरत हाल आहे। पोइ पार्टी डिस्कस कयो त उन में मतिलबु बाक़ी त ठीकु आहे, सॼी जेका बि सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जी बॉडी उहा त बीहे पई, पर मेनली पार्टी जे तरफ़ां हुनजी मेन लीडरशिप जे तौर ते केरु हुजे उहो को न पई सुझे। सो मूंसां ॻाल्हायूं, गुज़ारे मथे हिननि डिस्कस ई कयो हूंदो त मूंखे इहा जाम ॻाल्हि कई, प्रोफेसर बि कई, प्रोफेसर हैदराबाद में ई हो तॾहिं। त मूं चयो हिकिड़ी ॻाल्हि इहा थी, ही कॾहिं हिन फ्रंट ते कॾहिं हिन फ्रंट ते, त पोइ प्रोफेसर चयो त तूं त दुकान वारे कम खां हूअं ई बेज़ार हुई। त मूं चयो हा उहो त होसि, चए त पोइ हीउ ॾिसी वठि। मुंहिंजो ठीकु आहे, हाणे जेकॾहिं इहो पार्टी डिसीजन आहे त इट्स ओके। पोइ जाम सां ॻाल्हायमि, जाम मूंखे मुंहिंजो इहो इन ते मुंहिंजो कॾहिं को कमु कयलु कोन्हे, हाणे इहो तोखे सॼो हू करिणो आहे। त इहो तइ थियो त भई ठीकु आहे, पार्टी जो फ्रंट जो इंचार्ज जे तौर ते जाम ई रहंदो ऐं आउं हेठि उन सॼी शयुनि खे कंदुसि। मूंखे ॿुधाए त हाणे तूं अहमद ख़ान जमाली सां वञी मिलो। अहमद ख़ान जमाली इंजीनियरिंग मेराण में दाख़िला वरिती ऐं पार्टी जो जेको वेझनि सर्किल्स में हुयो ऐं जेको हू नेशनलिस्ट ग्रुप ठहियो उन तरफ़ कोन वियो। ऐं हुन सां मिलियसि, हाल अहिवाल थिया। नेशनलिस्ट ग्रुप थोरो रिपीट कंदव, इहो छा हो? इहो सर जॾहिं सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन में इहो मसइलो थियो, जॾहिं साईं एंटी वन यूनिट फ्रंट ठहियो, एंटी वन यूनिट फ्रंट जॾहिं ठहियो त उन में उहे बची, उहो त सैयद ठाहियो न, सैयद जी काल ते ठहियो। हा ठीकु। उन में शामिलु सभई हुया। उहो मखदूम तालबुल मौला जे हैदराबाद वारे बंगले ते थियो। उहो फ्रंट ठहियो त उन जो सेक्रेटरी साईं बाकर शाह हुयो, जेको सिंध नैब जो सेक्रेटरी बि हुयो। साईं इहो शेख अब्दुल मजीद सिंधी साहिबु हुयो, लगारी साहिबु हुयो, गुलाम लगारी साहिबु हुयो ऐं ॿिया इलाही सारा नाला आहिनि उहे हुया। त उन में जॾहिं साईं हिन खे फज़ुल्ला, काज़ी फज़ुल्ला, अयूब खोड़ो, राशिदी साहिबु, इन अलीमद राशिदी इन खे शामिलु कयईं त इन ते झेड़ो थियो। त इन में हीउ जेको लगारी साहिबु ऐं हीउ शेख साहिबु इहो ऐं कुझु ॿिया दोस्त इहे उन्हनि उनखे अपोज़ कयो ऐं प्लस पार्टी जा जेके बि दोस्त हुया, जाम बि हुयो, ॿिया बि हुया, त उन्हनि उनखे अपोज़ कयो त भई हीउ न थींदो। त हिननि जो इहो त भई असां इन एंटी वन यूनिट वारे इन खे खणी असां अॻिते वञूं ऐं इन खे वधीक जेका जंहिंखे चइबो आहे सोशल चेंज ॾे खणी वञूं ऐं उहो थिए। त साईं जो इहो ख़्यालु हो त हाणे वन यूनिट त हीअ उअं ई टोड़ींदा, तंहिंजे करे असां हिन मरेले ते इहो न करियूं। बल्कि साईं हिकिड़ो ओपिनियन इहो पिए ॾिनो त हींअर असांखे वन यूनिट टोड़ण जे लाइ को घणी उहा न करणु खपे, छो त उहो जेकॾहिं कंदासीं त पोइ असां वटि को बि अहिड़ी का शइ कोन्हे जेका माण्हुनि वटि उन में इलेक्शन कैंपेन में खणी वञूं। मतिलबु त इहे के शयूं शायदि अणसिधियूं रहियूं हुजनि, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे सिधी तरह ते इन ते बयानबाज़ी बि थी हुई। त उहो हिकिड़ो थियो। त उन खे खयूं त ओॾी महिल मतिलबु त साईं ज़रे घटि उते ख़ासि तरह सां जेके सिवाइ जेके वॾेरा हुआ उन छॾे करे जेके पॉलिटिकल माण्हू हुआ, जंहिंजी पॉलिटिकल बैकग्राउंड ऐं पॉलिटिकल स्ट्रगल हुई,
उन्हनि वटि पंहिंजे पाण खे अकेलो महसूसु कयो। त पोइ ओॾी महिल इन्हनि पहिरीं ठाही सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन नेशनलिस्ट ग्रुप। अच्छा, नेशनलिस्ट ग्रुप जो ठाहियूं त उन में अब्दुल लतीफ़ अली जो अरबाब नूर मोहम्मद पली साहिब जो पुटु हो, उहो एजाज़ कुरैशी हुयो ऐं ॿिया इलाही सारा दोस्त हुआ उहे। ऐं उन में शुरू जे ॾींहंनि में शाह मोहम्मद शाह जेको आहे सो ॼाम वारे पासे बीठो पए। मुंहिंजो ख़्यालु आहे उहो को घणो पीरियड कोन हो, हफ़्तो 10 ॾींहंनि जो हूंदो, समथिंग लाइक दैट। पर आउं एग्ज़ैक्टली छाकाणि जो तॾहिं इन में हू कनेक्टेड न हुउसि त उहो केतिरो थियो मूंखे ज़हन में न आहे। त उहो हिकिड़ो थियो त पोइ इहो हिननि नेशनलिस्ट ग्रुप ठाहियो। पोइ अॻिते हली यूसुफ टालपुर ऐं हिननि गॾिजी इक़बाल तरीन ऐं प्लस हितां जेके जंहिंखे असां हिननि लिखियो नून गाफ, त उन मश्करियूं पिया कंदा हुआसीं नून गाफ ते। त ख़ैर त उहो उन सां गॾु थिया ऐं पोइ जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन ठाहियूं ऐं उहो नेशनलिस्ट ग्रुप जो इहो मामिलो। SNSF ॿिनि हिसनि में थी, हिकिड़ो हिसो वञी अॻिते हली जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन जी सूरत में ज़ाहिर थियो। जी जी। पर मूंखे हिकिड़ी साई वठणु ॾियो। ऐं साई खां वरी हिकिड़ो सुवालु तव्हांजे ॻाल्हियुनि मां मूंखे मिलियो, उहो हीअ आहे त बंगालियुनि सां इहे सभु कुझु थियो पए त उतां जी जेका मेन लीडरशिप आहे उन वटि ख़ौफ़ ऐं डप जी फिज़ा आहे, चाहे शागिर्द हुजनि चाहे सैयद हुजे, ऐं झलनि था त हीअ एहतजाज न कयो, शेख अयाज़ बि झले थो। इहो रवैयो ऐं इहो उन जा असर, उन जो सबबु छा हूंदो, इहो वक़फ़े खां पोइ पाण ॻाल्हायूं।